मलीर सकण थाणे साम्हूं इलाक़े वासियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई, जंहिंमें उन्हनि इल्ज़ाम लगायो त सकण थाणे जा सादा लिबास एहलकार बिना जवाज़ उन्हनि जे घर में दाख़िल थी गुहारी औरत ते तशदुद कयो। पुलिस एहलकार पारां बिला जवाज़ कार्रवाई कई। रोड नंबर 8 फुटपाल ग्राउंड जे वेझो रहंदड़नि जो चवणु हो त पुलिस एहलकार जब्बार मंगी, नूर जट, राणा वहीद ऐं ॿियनि एहलकारनि घर में दाख़िल थी चादर ऐं चौधी वाज तक दुस्मामाल कंदे हामला औरत ते तशदुद कयो ऐं नौजवान महबूब जोयो खे बिला जवाज़ गिरफ़्तार करे वरितो। नौजवान जी आदत इला पुलिस 2 लख रुपया घुरिया ऐं रक़म न ॾियण ते खेसि सख़्त तशदुद जो निशानो बणाए कूड़ो केस दाख़िल करे छॾियो। हुननि शफ़ाफ़ इंक्वायरी ऐं कानूनी कार्रवाई जो मुतालबो कयो। मुज़ाहिरो कंदड़नि एसएसपी मली, डीआईजी ईस्ट, एडिशनल आईजी ऐं आईजी सिंध खां अपील कई आहे त वाक़े जी शफ़ाफ़ इंक्वायरी कई वञे ऐं मुलविस एहलकारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई अमल में आंदी वञे त जीअं मुस्तक़बिल में अहिड़नि वाक़िअनि खे रोके सघिजे।